वज़ीर आज़म शहबाज शरीफ की सदारत हेठ सियासी सूरत हाल ते मुशावरती इजलास जारी। इत्तेहादी पार्टी जा सरबराह इजलास में शरीक। मुल्की सियासी सूरत हाल ते गौर। मुशावरती इजलास में चूंडुनि बाबत सुप्रीम कोर्ट जे पाण मुरादो नोटिस ते भी गौर। कानूनी टीम पारां इजलास के ब्रीफिंग ॾिनी वई। पंजाब ऐं केपी जे सूबाई असेंबलियुनि जी चूंडुनि बाबति चीफ जस्टिस पारां वरितल पाण मुरादे नोटिस ते ॿुधणी अॼु थींदी। नव रुकनी लार्जर बेंच ॿुधणी कंदी। सुप्रीम कोर्ट जी पधिराई मूजिबि पाण मुरादे नोटिस दौरान ॾिठो वेंदो त चूंडुनि जी तारीख़ ॾियणु कंहिंजो अख़्तियार आहे। आईनी ज़िम्मेवारी कंहिंखे ऐं कॾहिं पूरी करणी आहे उहो बि ॾिठो वेंदो त चूंडुनि जी तारीख़ ॾियण बाबति वफ़ाक़ ऐं सूबनि जी आईनी ज़िम्मेवारी छा आहे। लार्जर बेंच में जस्टिस एजाजुल हसन, जस्टिस मोहम्मद अली मज़हर, जस्टिस मुनीब अख्तर, जस्टिस अतर मिनुल्लाह, जस्टिस जमाल खान मंदोखैल, जस्टिस मुज़ाहिर नकवी, जस्टिस याहा आफरदी ऐं जस्टिस मंसूर अली शामिल। सदर आरिफ अलवी मिनी बजट वारे बिल जी मंजूरी ॾेई छॾी। मंजूरी आइन जे आर्टिकल 75 तहत ॾिनी वई। सदर जी सही बात मिनी बजट लागू थी पई। सिंध हाई कोर्ट रोडन, पार्क्स ऐं गैट्स तां नाला न हटाइण तां समूरनि डीसीज़ खे तलब करे वरितो। अदालत चयो आहे त ऑफिसर या त जाहिल आहिनि या विकामियल या ॾिनल आहिनि। टिन कैटेगरीज़ खां सवाइ ॿियो कुझु न आहे। ॿुधायो वञे त तारीख़ी इमारतुनि ते खुर्शीद शाह, इस्लाम दीन शेख, नौरीन शेख, मुनर खान, नासिर शाह ऐं ॿियनि जा नाला छो रखिया विया आहिनि। ईंदड़ ॿुधणी ताईं नाला न हटाया विया त जंहिंजा नाला आहिनि उन्हनि ख़िलाफ़ एफआईआर दाख़िल कराई वेंदी। सखर में हिक चौक ते मुश्ताक सुरैय जो नालो रखियो वियो आहे। छा ही शहीद आहे या ज़िंदा आहे? एमआरडी जे शहीदनि जे नाला लिखो हा त ख़ुशी थिए हा। सिंध जे हज़ारे सालनि जी तारीख़ खे मिटाइण जी कोशिश कई पई वञे। केपी जे इलाइक़े लकी मरवत में सीटीडी ऐं पुलिस जो गॾियल ऑपरेशन 6 दहशतगर्द मारिजी विया। सीटीडी तर्जुमान चयो आहे त ॻुझे इतला ते ऑपरेशन कयो वियो। दहशतगर्दनि जी सुञाणप वारो अमल जारी आहे। मारिजी वियल दहशतगर्दनि वटां वॾी मिक़दार में धमाकेदार मादो, हथियार ऐं ॿियो सामान हथ कयो वियो। मुगविन जी बाज़ियाबी लाइ एहतिजाज करण बि गुनाह बणिजी वियो। कंधकोट में एहतिजाज करण ते 25 सुञातल ऐं 349 माण्हुनि ते दहशतगर्दी एक्ट तहत केस दाख़िल। केस सरकारी मदद में दाख़िल कयो वियो। 2 हफ़्ता अॻु अगवा थियल औरत नाज़िया कोसो ऐं संदसि धीउ जी बाज़ियाबी लाइ गुज़िरियल ॾींहं खां धरणो जारी। सभई गाॾियूं इंडस हाईवे ते बीठल। लाड़काने में मुबैना पुलिस मुक़ाबले में 2 ॾोहारी मारिजी विया। मारिजी वियलनि जी सुञाणप इरफान शेख ऐं मुजीबुर रहमान जे नालनि सां कई वई। पुलिस जो चवणु आहे त मारिजी वियल ॾोहारी लाड़कानो, शहीद नज़ीराबाद, कराची, खैरपुर ऐं ॿियनि इलाइक़नि अंदरि मुख़्तलिफ़ केसिस में घुरियल हुआ।